नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज ग्रुप पारां सांगड़ ज़िले जे मुख्तलिफ इलाइक़नि जा दौरा। नवाज लीग जी आला क़यादत जंहिंमें अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी, चौधरी अहसन इक़बाल, मोहम्मद ज़ुबैर, सैयद मोहम्मद ज़ुबैर शाह, मुफ्ताज इस्माइल सिंध में अवामी राबता मुहिम जे सिलसिले में सिंध जे दौरे ते निकितल। हिन सिलसिले में अॼु नवाब शाह खां रैली जी सूरत में सांगड़ पहुता। ॻोठ दे 24 जमड़ाऊ जे स्टाफ ते ॻोठ दे 22 जमड़ाऊ खां आसपास जे ॻोठनि काई आयल सवें कारकुननि नवाज लीग जी आला क़यादत पुरजोश इस्तक़बाल कयो। जंहिं बाद सांगड़ में आमद जे सिलसिले में अवामी राबता मुहिम तहत सांगड़ में हिकु रथियल प्रोग्राम तहत अल वहीद मैरिज में अवाम मेड़ाके खे ख़िताब कंदे अॻवान चयो त तहरीक इंसाफ़ जी हुकूमत महांगाई जा समूरा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। आम गरीब हिकु वक़्त जे वेले लाइ परेशान है। नवाज शरीफ जे दौर में पाकिस्तान तरक़ी करे रहियो हो, पर न्याज़ी हुकूमत पाकिस्तान खे तबाह करे छॾियो। हिन वक़्तु असांजा पाड़ेसरी मुल्क बांग्लादेश, अफ़गानिस्तान, श्रीलंका बि असां खां अॻिते निकिरी विया आहिनि। डॉलर जी क़ीमत वधण करे महांगाई जो तूफ़ान अची वियो। इमरान ख़ान लखें नौकरियूं करोड़े घरनि जो वाइदो कयो, पर माण्हुनि खे नौकरियुनि मां कढियो पियो वञे। बेरोज़गारी वधी वई है, माण्हुनि जा घर ढाहिया पिया वञनि। न्याज़ी हुकूमत एक नाकाम हुकूमत है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।